अस्सलाम वालेकुम। अॼु असीं ठाहींदासीं खीर मिक्स। सो असां देगड़े चूल्हे ते रखी छॾी। हाणे हुन में खीर तक़रीबन असांजे 1 किलो जो लॻभॻि खीर आहे। उहो खीर लॻाईंदासीं। उनखे बाद पोइ असांजी जेको कुकिंग प्रोसीजर आहे उनखे फॉलो कंदासीं। सो स्टार्ट कयूं था असांजी कुकिंग। हाणे असां वटि चांवरनि जो बोल आहे, इहो हिन में शामिल कंदासीं खीर में। बिस्मिल्लाह। मां बासमती चांवर असां वटि टोटा हाणे असांखे गजर कद्दूकश करे रखिया उहे हिन में असीं शामिल कंदासीं। तक़रीबन 3 खां 4 गजर असांजा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजे खीर मिक्स में माशाल्लाह जी असांजो तमामु बहितरीन ऐं लाजवाब खीर मिक्स ठहंदो। माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं लाजवाब। हाणे असीं हिन में खंडु शामिल कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिकिड़ो बोल असांजे खंड जो। अॼु असांजे मेन्यू में हो खीर मिक्स तमामु बहितरीन ऐं लाजवाब ठहियो आहे। खीर मिक्स ठहियो माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं लाजवाब। तव्हां हुनजो फाइनल ऐं लास्ट लुक ॾिसी सघो था। तमामु बहितरीन ऐं लाजवाब माशाल्लाह।